Rahim. سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم تسليما. अहले सुन्नत जो जलसो आहे, सुन्नी आशिकनि जो जलसो आहे, जन जे सीने में मदीने जो साईं आहे, मदीने जे साईं जी मुहब्बत आहे, मदीने शरीफ जी मुहब्बत आहे। हे उहे कामिल मोमिन आहिनि जन जे सीने में नूर ई नूर आहे। जाते मदीने जो साईं आहे तो महबूब जी आल बि आहे न। असांखे जो अखियुनि ते रखूं था मशहूर वारे साईं जे करे असांजा हथ था चवनि, छो त मुर्शिद जी महबूब आहे त बचनि जी महबूब आहे। महबूब जी आल जो नूर बि उते आहे त मदीने जे साईं जे असहाबनि जो नूर बि हिते थी। हे ॾिसे थो न, जाते मशहूरी शरीफ जा साहिबजादा घुराया अथऊं, गुलाम मांगरो बि घुरायो अथऊं, उते मशहूर वारे साईं जो फ़क़ीर बि घुरायो अथऊं। जेकर मुर्शिद कामिल जे फ़क़ीरनि में, फैज़ वारी हस्ती जे फ़क़ीरनि में एॾो असर आहे जो आल बि प्यारी आहे ऐं बच्चा बि प्यारा आहिनि, गुलाम बि प्यारा आहिनि, त मदीने जे साईं जो फैज़ ॾाढो सम्झे। हाणे हिते सुभाणे लता कढी बाबा मदीने जे साईं जो फैज़ जेको सभिनी नबियनि जो बि मुर्शिद आहे, इहो महबूब आहे जंहिंजे लाइ सुका बुंड रुड़नि पिया। इन महबूब जो फैज़ छा हूंदो ऐं जन खे डायरेक्ट ॾिनई, उन्हनि जो फैज़ छा हूंदो, उन्हनि जो हाल छा हूंदो, त पोइ हज़रत अबू बकर जो हाल छा हूंदो, हज़रत उमर फारूक जो हाल छा हूंदो, हज़रत उस्मान गनी जो हाल छा हूंदो, मौला हैदर करार जो हाल छा हूंदो। भले आल ऐं असहाबनि खे ॿिया विढ़ाए ॾेखारनि, असां उहे आहियूं जो इन्हनि जी मुहबत ॾेखारींदासीं। हाणे हिकिड़ो भेरो भला दुरूद शरीफ जी मोहब्बत सां पढ़ो। बाबा अल्लाह मुबारक फी हब जो जलसो मशहूर आहे। अॼु हे कोड़ा मगे हे अॼु जेको अल्लाह तोखे हिते आंदो आहे, रब करीम तुंहिंजे असांजे दुनिया आख़िरत खे बरकत ॾियण जे लाइ आंदो आहे। सरकार जी अज़मत, छो त जन जी मुहबत हूंदी आहे उन खे ई पंहिंजे मुर्शिद जो ज़िक्र वणंदो आहे। फिरी फिरी ॻाल्हियूं कंदा त पोइ इहे सुन्नी आहिनि न, फिरी फिरी मदीने जे साईं जूं ॿिया ॻाल्हियूं कंदा, वरी हिकिड़ा ॻाल्हियूं कंदा त बि ठरंदा, ॿिया वरी ॿुधंदा त बि ठरंदा। मेरा शरीफ जो जलसो अॼोको हफ़्ते जो मशहूर आहे। अहले सुन्नत जे तरफ़ खां आहे, मशहूर वारे साईं जी जमात जे तरफ़ खां आहे। अवल तोखे न पंहिंजे मुर्शिद जे फैज़ जी हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿुधाईंदुसि। जीअं रब फरमायो त महबूब खे सैर जो करायुमि त राति जे नंढड़ी घड़ीअ में, मज़ा सम्झे सही राति 11 साल न, राति जे थोरी घड़ी में समझण वारा समझी विया, रब जे कुदरत खे बि समझी विया, मदीने जे साईं जे शान खे बि दिलि में जॻह ॾियण लॻा, आमना व सदकना करण लॻा। मां बि तोखे पंहिंजे मुर्शिद कामिल जे फैज़ जी नंढड़ी ॻाल्हि ॿुधाईंदुसि, नंढड़ी पर सलाह त ॾाढा पर मां ॾिसां। ये बीठल जो तो तुर नहीं नथा, चप न को कुझु ओए बीठा थी बाहूं ॿधियूं चुप कयूं, सलाह त ॾाढा पढ़ो। ऐं हेॾो कुर्सी वारा तव्हां बि दुरूद ॾाढा पढ़ो त हुननि ते 12 खपनि ते विया हेॾो। हाय हाय सचूं ॻाल्हियूं ॿुध, सचूं ॻाल्हियूं ॿुध। मशहूर वारे साईं जूं फ़क़ीर मौलवी हादी बख्श, फ़क़ीर मौलवी हादी बख्श शेख, आई त मिट्टी बणियो त सोन, आयो त गंद, वयो त अतर अंबीर खुशबू। तव्हांखे सुभाणे लाइ ॾाढा करणी आहे जो हिननि मूंखे मछरायो आहे, त हिननि खां सुभाणे लाइ ॾाढा करा। तोखे थोरो थो चवां, हे ॾाढा
जमायत ॾाढा करे मां अर्ज़ पे कयो आयो त गंद धप बदबू पर अगर मशवरनि वारे साईं वटि पहुतो त थी वियो अतुर खुशबू कतूरी उहो कीअं उहो हीअं जो हिंदू हो वाणियो हो पर हिन सजण जो रुख नूरानी ॾिठई त दिलि ओॾह वई इहा असांजे दिल जी इज़त जो तैना अड़िए माण्हू दिलियूं फुराइण तड़ियूं कनि अबाड़े घोड़ाड़े फुरजी वियासीं निंड आराम नथी अचे पर जन जी दिलि मशहूर वारे साईं फुरी उहा उन्हनि जी इज़त जो दिलि वतरी में ॿ टे फ़क़ीर ॾाढा सुभाणे कनि था मुंहिंजे ॻाल्हाइनि था पहिरीं त कुफ्र जे बाहि मां कढी कलमो शरीफ़ पढ़ायूंसि मदीने जे साईं जो ग़ुलाम बणायूंसि अल्लाह जो सॼो बानो बणायूंसि रब फरमायो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम अल्लाह फरमाए थो अल्लाह खे जेको दीन वणंदो आहे उनजो नालो अथव इस्लाम ओ इहा कुंड ढरी पई ओ या कोई एॾो को चूच पई कोन्हे हेॾे बोर्ड लॻी पई आहे हुतां हाणे फुड़ी बनाई आहे छो अल्लाह खे कहिड़ो दीन वणे थो अल्लाह खे कहिड़ो दीन वणे थो अल्लाह खे कहिड़ो दीन वणे थो पोइ मदीने जे साईं जो घोर वञूं उहो असांखे ॾिनो अथई जो का शइ रब खे वणे थी जो उहा वठे त रब तुंहिंजो न मुसलमान बणायूंसि पर वधी ॻाल्हा त आलिम दीन बणायूंसि मदीने जा साईं फरमाइनि पिया हिननि दीन जे आलिमनि खे ईअं न सम्झो इहे मुंहिंजे सीने मुबारक जा वार आहिनि पाण फरमाइनि था नबियनि जो वरसो हे बंगला जायूं पैसा मोती न आहिनि नबियनि जो वरसो जेको आहे अल्लाह जो ॾिनल दीन आहे उन करे नबियनि जा वारिस इहे आलिम आहिनि अलहमदुलिल्लाह मता आयो तेज़ थिया आहियो पर हे ॿ टे हितों वारा आहियो जंहिं महिल हेॾे ॾिसां थो त हिननि खे निंड्रा होॾे ॾिस त हुननि खे निंड्रा ॿुधो अथा पर कुझु तव्हां बि वणियूं कयो न इहो बणायोसि हिंदू थी वियो मुसलमान थी वियो आलिम भी परहेज़गार समझे तो न कहिड़े दर्जे ते पहुचायूंसि मदीने जा साईं जा फरमाइनि इन्हनि सचनि आलिमनि खे ईअं न सम्झो क़यामत जे ॾींहुं रब कुल सिरात ते बीहारींदुसि फरमाईंदुसि तूं जंहिंजे नाले चई उनखे मां मोकिलींदुसि अब वञी इज़त शान आहे न हिते बि बिरोहिन जी इज़त ॿुधी अथई न चइजे फलाणो बिरोही सदर साहिब खे प्यारो आदमी वणे तोखे कदो थो वठे पोइ हशर जे मैदान में जी आलिम जो रब खे वणंदा त कीअं वणंदुनि तीअं कंदा असांजा मुर्शिद कामिल बि आलिम बा अमल आलिम रब्बानी हाणे इहो पंहिंजा घर छॾे पंहिंजा ॻोठ छॾे पंहिंजा शहर छॾे दरगाह ते रही पियो हिकिड़े आशिक चयो आहे अॻे न मरां आऊं ऐं पोइ न जीअं पिरी ओ असां ऐं पिरी हुजनि गॾु ॾींहड़ा इहा मोहबत आहे दरगाह छॾी करे रही पियो हे उहो नकुल बयान थो करे चए थो मूंखे पुटड़ो ॼायो उन अब्दुल गफूर पुटड़ो मां पंहिंजे बचनि जा नाला मशहूर वारे साईं खां रखाईंदो हुउमि पुट ॼायो वयुमि साईं बादशाह ॾे हो मुंहिंजा साईं पुट ॼायो आहे नाले जी महिरबानी थिए
अब जंहिंजो नंढो ॿिए पासे ख़्यालु आहे उहो साईं बादशाह जी ॻाल्हि ॿुधे पर न ॿुधंदव त बि कतार में आयो ॻणती न कयो तव्हांखे होशियारु थो कयां हा हिते बि ॾिसां थो त कहिड़ा थधा वेठा आहिनि बेज़ार वेठा आहिनि तकड़ि पूरी थो भत खाई वञो अॼु भत बि नूरानी त गुफ़्तगू बि नूरानी बाबा अॼु जलसो बि नूरानी मदीने जे साईं जे नाले मुबारक ते आहे मौला हैदर कराम जे नाले मुबारक ते आहे त उहो त नज़र थिए ई थिए न और पंहिंजी कचे लॻनि तुंहिंजा बरोच हुए हाणे बरोचनि खे टाइम खोटो आहे त शाम वञी हथो वञी होटल ते तव्हां गिलाऊं कंदो अॼु त इहे ॻाल्हियूं ॿुधो त कुझु अच्छा अक्षर दफ़्तर कुझु गिला जी कारह रहे का गाननि जी कारह रहे का ॿी गुनाहनि जी कारह रहे मदीने जे साईं जे उन गुफ़्तगू जो नूर पए त चिमकूं मां हींअर फेराए कंदुसि ॾिसां त कहिड़ो कयां छा कयां अर्ज़ कयईं पुट जायो आहे नालो मुबारक रसियो महिरबानी फरमायो पाण फरमायूं त अॻ में पुटनि जा कहिड़ा नाला रखिया हुआसीं चयईं पुटनि जा नाला ॿुधायमि उन वक़्तु मूंखे 4 पुट अॻ में हुया हे 5 पुट हुयो पाण फरमायूं इन जो नालो रखो अब्दुल गफूर ॻाल्हि साईं पूरी थी पुट जायो हिकिड़ो हा इन जो नालो रखिया अब्दुल गफूर हाणे ॿुधजांइ फरमाइनि सा छहों बि ईंदियूं हे 5 पुट आयो आहे हे असांजे मुर्शिदनि जो फैज़ आहे अञा आयो ई नाहे अॻे था फरमाइनि त छहों बि ईंदियूं अल्लाह बुद्ध सचनि जी ॻाल्हि फैज़ वारा बुद्ध सदाईं उन्हनि सां घुमियो आहे जेके चवंदा आहिनि त मदीने जे साईं खे रब इल्म जो ग़ैब जो न ॾिनो आहे अरे मदीने जे साईं खे रब ख़त में नबूअत जो ताज रखियो आहे उन खे ॾाढा कहिड़ा कहिड़ा इल्म ॾिना अथई कामिलनि जूं ॻाल्हियूं ॿुध 5 पुट ॼायो आहे नालो अब्दुल गफूर घणी खां पोइ चुप करे फरमाईंदो त 6 बि ईंदियूं उनजो नालो रखंदासीं अब्दुल शकूर हाणे अॻ में ॿुधायूं 6 पुट बि थींदी नालो बि ॾसियऊं छो चए छो त जॾहिं 6 पुट ॼायो त तबियत मुबारक ठीकु न थी पई कुर्सी मुबारक ते हूंदा हुआ गुफ़्तगू न फरमाईंदा हुआ मुंहिंजी तबियत ई त साईं खां सवाइ नाला न रखाईंदो हुउसि जे हाणे उन महिल इहो पुटु ॼमे कीअं ॼायो ऐं वञा त नाले जी महिरबानी न थिए साल अॻे ॿुधायूं त मथां उन महिल पुछी न सघे अॻे था ॿुधायूं सॼी आहे असांजा मुर्शिद कामिल आहिनि हा जेके हिते तुंहिंजी असांजी एॾी ख़बरगिरी था कनि त उते कहिड़ी ख़बर अॼु हे जलसो आहे निराशी हा हाणे हिकिड़ो मां भेट ठाहे आयो नंढड़ो पर ईअं सम्झ हक़ नवाज़ खाए हुआसीं शाइरी बि कंदो आहे ओ रात 27 रजब जी सदाईं निराश बि जलसो कंदा आहिनि रात 27 रजब जी ओ मोमिननि खे प्यारी आहे रात 27 रजब जी सभिनी सुञनि खे प्यारी आहे रात 27 रजब जी हब जी जमायत खे प्यारी आहे रात 27 रजब जी यार हेड़ी तव्हांजी तारीफ़ूं कंदा को सुभाणे बि नथा कयो ऐं तव्हां सुभाणे लाइ कंदो त पेशक जो वण मिलंदो बि तव्हांखे हिते जो पढ़ाए रहंदो होले कपींदा आहिनि हुनखे छा थींदा आहिनि कारखाने वारे खे जेको हूंदी आहे वॾो न बाबा काराई जो कारखानो हलंदो आहे न आड़े मशीन तो काठू टोटा तोड़ींदो आहे तो रब पेशक जो वण थोरी नथा खणो चओ सुभाणे लाइ ॾिया
पर जेकर को थधो हुजे सफ़ा मवाली वांगुर मवाली थधा लक्षण में अलूट को मवाली जे सीने ते किरो पियो पेर ॿियो लंघो ॾिठई त मवाली जा तारा बि पचा पिया आहिनि पर को बि पेर पियो बसि खाए नथो। हा छोरनि खे बचाए नशा दशा न करनि त कमु लही वेंदो। अड़े बाबा मवाला सॼो ॾींहुं चर्स पी पी ॾंद ई फिरी जा थी रंग मटाए जा आहिनि धप हिक खणी थी वञे वारो कर पेर पियो थी मिठो वारो कर इहो खणी बात न करिजे हिते ॿियो हाल आहे सुभाणे में वणता लॻो वञूं मां तो क्या सुभाणे हाय रात सतावी रजब जी फकीर हक नवाज़ के प्यारिया छो त रात सतावी रजब जी सजण जी मेराज ते प्यारिया रात सतावी रजब जी सुहिणे जे सैर वारिया ओ अजब सतावी भली जो हक़ में मुर्शिद जी ॻाल्हि प्यारिया अर्श अज़ीम ते वञण जे लाइ आयो बुराक सुवारिया आहे त करे ने हथ करे हवा जो उड़ी हाथ को कीअं कंदासीं। हा भाई साईं जे सदके मिलिया हे साईं जे सदके मिलिया आहिनि ऐं अॼु बि मुस्लमान हेॾे होॾे न ॾिसे मदीने शरीफ़ निकाह करे त खीसा टुब भरिया पिया हुजनि। हे वरी चोरी ॾे ॾिसंदा ठगी ॾे ॾिसंदा न ॾिस कमाए हलाल सां ॾिस मदीने शरीफ़ तूं हिकु दाह कर मदीने वारो उते ॿुधे नारे तकबीर हथ मथे बीठल वेठल नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे हैदरी नारे मुर्शिद सुना हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए असांखे सजन आहे पंहिंजो असां पंहिंजे मुर्शिद करीम जूं ॻाल्हियूं फ़क़ीरनि खां ॿुधी ॿुधी असांजो ढड़ो न थींदो वरी वरी ॿुधंदा अलाए इहा ॻाल्हि वरी ॿुधाइजांइ अलाए इहा साईं जी ॻाल्हि वरी ॿुधाइजांइ अलाए इहा त मुर्शिद करीम जी वरी ॻाल्हि ॿुधाइजांइ चार ॼणा ॿिया बि विहारींदासीं अरे ॿुध त मुंहिंजे साईं जी ॻाल्हि तुंहिंजो बि हीअं ठहे असांजो हीअं ठही पवंदो आहे त पोइ जेके सुनत वारा आहिनि न उहे रोज़ मदीने जे साईं जी ॻाल्हि ॿुधनि त दिलि जो ढड़ो थींदो। करीम आया मदीने शरीफ में दराज गोश ते सवार आहिनि सहाबा किराम गॾु आहिनि केरु गॾु आहिनि सभई लड़कियूं केरु अब अल्लाह मदीने जे साईं सां गॾु रखियो न मदीने जे साईं पाण सां गॾु रखियो न हाणे अॼोका उनखे धार कीअं करे सघंदा इन्हीं जहान जा सरदार हलन था पिया त हिकिड़े पाड़े जो हिकिड़े वेढ़े जो चङो मुड़ुस पर मुनाफ़िक हो अंदर जो मोहब्बत सरकार सां लहसि पंहिंजे केलनि चमाटनि सां वेठो हो सरकार वञा पाण दिलि में ख़्यालु फरमायो त रहमत लिल आलमीन थी आयो आहियां उन्ही रहमत मां हिन खे बि हिसो ॾियां फरमाइनि सां उन तऊं लही सुहारी तऊं लही आहा त तोखे कलमे जी तलकी न कया हुन निभागे खे वरी पंहिंजी लय यादि पई चई हे वरी कहिड़ी ॻाल्हि आहे असां पंहिंजे घरनि ते वेठा आहियूं पंहिंजे दरनि ते वेठा आहियूं उतां आया आहियो हिते था चओ तव्हां बि को अचे त ॻाल्हि कयो न हिते छो था ॻाल्हि कयो अहिड़ी जो ॻाल्हि कयईं हिकिड़ो आशिक़ हो उहो बि पंहिंजे पाड़े जो सरदार हो महबूब जो असाबियो उहो लही पियो चई महबूब हिन खे कहिड़ी ख़बर तुंहिंजी असां जंहिं ते 10 भेरा 20 दफ़ा ॻाल्हियूं पर असांजो त ढो ई नथो थिए तुंहिंजे ॻाल्हि ओयो तुंहिंजो दोस्त नथो करे सुञाणा ओयो कुंड में ओयो ॿिए पासे ॻाल्हि पियो करे हेॾे ख़्यालु कराए पियो कुंड में कोई न छॾो खायो ॿिए पासे वेठो अब लाउड वाला पहलवान तू ॾे हल वार फोन ॾे समय सुभाणे ला बि कंदे मां कॾो कलाक ॾिजण पे वेठो बाबा मां तो बाबू खुंजू वेठो आहे मां खुंजू वेठो आहे तो वेठो ॾेई रहे त असां भॼूं था
पहलवान मानवा से केर वाला है पहलवान से हाँ उर्दू सिंधी उर्दू भाई हाँ बाबा 70-80 साल थी कुछ सिंधी भी तो सिखो न हाँ हिकिड़ो नवा मुआजरा आया बनियूं मतूं अहिड़े सिंध में अंदर बि बनियूं मतूं पोइ हिकिड़े दफ़े जेको आहे हिकिड़ो वीचारो पाणी में पेर तिरकी उॾे पियो चई निकालो निकालो हिकिड़ो सिंधी वीचारो वञे पियो उहा कढियुसि पोइ हुनखे चई महिरबानी महिरबानी थैंक यू थैंक यू थैंक यू हाणे थैंक यू त उहो सम्झे न पियो हुन चए थो फेंक दो वञ बाबा मां चढ़ाए करे कढां पियो तूं जो फेंक दो मां कहिड़ी ख़बर त वेंदमि सुभाणे अल्लाह करणी हाँ मां अर्ज़ पियो कयां सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज जो चए थो सरकार ने की मंज़िलें तय मए जसद पाक सरकार ने हर चीज को देखा शबे मेराज सुन ये जेको मेरा शरीर कयो आहे इहो को ख़्वाब में न कयो अथऊं मता को तोखे भुलाए विझे त साईं ख़्वाब में मेरा जो कयो आहे न जिस्म सां तॾहिं त सुवारी आई आहे रात जो सुबुह जी ॻाल्हि पिया कनि सरकार ॻाल्हि पिया कनि त राति जे थोरे से में मां वियो हा त अबू जल रड़ियूं पियो करे असां उथण जा जिगर ॾाढे ठाड़े था विझूं त बि महीनो थो लॻे पहुचण में तूं राति जो थी आयो ये जिस्म सां कॾहिं रड़ियूं पिया कनि करीम फरमान था पंहिंजे सौट जे घर इशा जे नमाज़ खां पोइ आराम में आहियूं त जिब्राईल अलैहिस्सलाम आयो हो मलाइका हुनखे कहिड़ी ज़रूरत त बि हीअं छित मां पियो आयो नूर आहे छित मां पियो आयो अची लथो 70,000 मलाइक हुन सां 70,000 मलाइक हुन सां तफ़सीरनि में लिखियल आहे सीरत जे किताबनि में लिखियल आहे अॻ में अल्लाह जिब्राईल अलैहिस्सलाम खे घुरायो वञ जिब्राईल काइनात जी नब्ज़ बिहारे छॾ काइनात जी असां मोबाइल जी नब्ज़ बिहारींदा आहियूं हलंदा आहिनि न मोबाइल ते तकरीर हले मौलूद हलनि कार शइ हले विच ते हीअं बटण ते उहो आङुर रखूं त ॻाइण वारे जो वात बटंदा हीअं बंदि बि न कंदो ॾिठो न अथव हथ खयल आहे त खणो बीठो आहे तव्हांखे नथो चवां त हथ न खणो हुनजी ॻाल्हि थो चवां उते सॼो मंज़र बीही वेंदो अल्लाह ताला फरमायो काइनात जी चुरपुर बंदि कर कब्रनि ते अज़ाब बंदि जन्नत खे ॿीहर सींगारियो मालिक जन्नत जहिड़ो सींगार त कंहिंखे आहे कोन ॾाढी सुहिणी आहे अञा वरी सींगारियो सिधो वञे के बोराक मां जन्नत में बीहारिया आहिनि 40,000 जो हिकिड़ो बोराक विखण 70,000 मलाइक तो सां 70,000 मलाइक मीकाईल अलैहिस्सलाम सां हाणे जो हाणे वञो मके शरीफ़ जे महबूब ॾे अॼु मुंहिंजो ॿियो पैगाम न खणी वञो वञी चएसि त अल्लाह तुंहिंजे मिलण जे लाइ शौक़ थो रखे ऐं हिननि ॾे जापो अचे न कंहिं वेकिरे ॾे अकरवाद हिननि खे छॾ मां ॾेई अचे त साईं सदर साहिब घुराए तकलीफ़ में छॾी अब अल्लाह तो चए त मूंखे तुंहिंजे मिलण जो शौक़ु आहे त अहिड़ी ॻाल्हि ते त सुभाणे अल्लाह कर न हा पर अहिड़ा जो आदर थिया त जिब्राईल इस्लाम जी जे मालिक भला अॼु क़यामत कंदे छा टाइम अची वियो आहे अल्लाह फरमायो न क़यामत न अॼु महबूब खे मथे घुराइण जी घड़ी आहे हाणे साईं सामान बि पेश जा सवारी बि मथां आई हेठां वारी सवारी जी ताक़त कान उहा सवारी कीअं वञे हाणे सवारी बि मथां आई आहे बुराक आहे पाण फरमायूं खच्चर खां थोरो नंढो जॾहिं खां थोरो वॾो हिकिड़ो जानवर हो अछे रंग जो रफ़्तार एरियस स्पीड एरियस जिथे नज़र वञे पई उते यकदमि पेर पियो रखे अब काथे दे पेड़ रखे काथे नजर ओ हां नंबर में सुना लगे
बाबा पेड़ उते पियो रखे जाते नज़र वञे हाणे हिते ॾिसी मथे ॾिसो ते पेड़ रखे ते एॾी रफ़्तार बि न अचे न भला जे एॾी रफ़्तार हुजे त उनखे को कंट्रोल बि न करे न कंट्रोल करण बि ॾुखियो आहे न मदीने जा साईं तूं हर ॻाल्हि में बेमिसाल आहे तूं बोरा को बि हलाए सघे त तूं हिन जिस्म सां मथे बि वञी सघे 30 मेलनि खां मथे को जहिड़ो न वञी सघंदो ऑक्सीजन कान्हे तूं नूर आहे तूं मथे बि हलियो वञ हलायो आयो सरकार आराम सुभान जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पुछो त मां तुंहिंजो कलीम आहियां ऐं मदीने जो साईं तुंहिंजो हबीब आहे त अलाह साईं फ़र्क़ु बि ॿुधाए त ॿुध तूं 40 ॾींहं इबादत करे पोइ ईंदे मूंखे इलाज कंदे मां गुफ़्तगू कंदोमांइ हबीब मुंहिंजो निंड पियो हूंदो त मां उतो घुराईंदोमांसि सोने सरकार जे कदमनि मुबारकनि खे चुमी ॾिनी अथई उथारे नथो पियो उथारे रखो मन हुआ हाणे सरकार जे कदमनि मुबारकनि खे चुमी थो ॾे हाणे जिब्राईल अलैहिस्सलाम चुमी कदम जे जॾहिं कदमनि मुबारकनि खे चुमी ॾे हाणे इहे कदम मुबारक चुमण जो जेका हिकिड़ी हैयत बणबी सां सटे वारी बणबी साईं अहमद रज़ा फरमाइनि था जिब्राईल चुमी ॾिनी आहे बाक़ी जेको मथे ते ताज पातल हुउसि उन में जेके बिश्र जा मोती हुआ उहे मोती साईं खे सजदो पिया कनि जीअं मस्तौत सजदा कंदा बकरियूं सजदा कंदियूं सरकार खे रिढूं सजदा कंदियूं सरकार खे ईअं उहे मोती बि सजदा पिया कनि साईं खे सरकार नेण मुबारक खोलिया आहिनि चए थो तोखे साईं कंहिंसां महिरबानी न थी आहे ईअं तोसां थी आहे तोखे रब अॼु यादि करे थो फरमाए थो तोसां मिलण जो शौक़ पोइ इहा तयारी थी आहे पाण फरमायो मुंहिंजे सीने खे चाक कयूं यानी चीरियूं जीअं ऑपरेशन थींदो आहे मुंहिंजी दिलि कढियूं हिकिड़ो थाल बिश्त जो हो उन में आबे ज़मज़म उन में आबे कौसर उन में मुंहिंजे कलब मुबारक खे धोतऊं धोई वरी अंदरि रखियूं ऐं ॾसई त हे हिकमत हे ईमान हिन थाले में भरियल आहे तुंहिंजो कलब मुबारक इन में धोतोसीं ज़मज़म शरीफ़ सां धोतोसीं सरकार जे अंदरि रखियूं कमाल आहे सरकार पंहिंजे नेणनि मुबारकनि सां ॾिसनि था त मुंहिंजे सीने मुबारक खे बि चीरनि था दिलि बि कढनि था त बि ॾिसनि था वेठा रत जो खुड़ो न निकितो आहे अहले सुन्नत जा आलिम चवनि था रत जे खुड़े न निकिरण जो मक़सदु आहे त मदीने जो साईं नूर आहे पोइ इहा तयारी थी आहे इहा तयारी थी आहे साईं हलो 70,000 मलाइक हीअं 70,000 मलाइक हीअं मार को हिन महिल हक़ पहुतो हुन अञा ॿाहिरि पहुतो हुन वॾा लाउड खयूं बीठा हा वॾी जमायत खयूं बीठा हा मोटर साइकिलियूं गाॾियूं लाउड मौलूद मरहबा आजियां वॾे शान मान सां सभु मशहूर वारे साईं ते आयासीं हब वारा के मोहबत सां ॾिसनि पिया के वात पटे पिया ॾिसनि के ॾिसनि न पिया साड़ोटा पटे पिया मुंहुं कनि सॼी पिया वञनि असां पंहिंजे शान सां अचूं पिया सड़ सड़िया तूं साड़ में आई वॾे आड़ा में फकीर खे रेल जी टिकट खिलाई ॾिनी उन ते उन ठाहियो भागाई घोटे ओ मां घुरी मां टिकट मशहूरी शरीफ़ जी तो जो ॾिनी उछलाए मां झपी यात्रान में मिसाल केड़े शान सां मशहूर वारे साईं जे सदके आयासीं जंहिं महिल मदीने जे साईं जी सवारी हाणे मध्य मके शरीफ़ में निकिरे थी 70,000 मलाइक हीअं 70,000 मलाइक हीअं जो घोड़े ते यानी बुराक ते मदीने जे साईं जहिड़ो सुहिणो सुवार
हमल फकीर तो जय हिक अगे सोहना प्या सीगार करें दई के सीगार की जरूरत तो वे काने अगे सोहनो आ रंगो सीगार तो करे साईं मार तने हिय जो सरकार हलिया हिने आया है तो बुराक ते सवारी क्यों हिय बुराक खुशी में मापे नथो हिय ठेंग बीठो तो जे अज मां जड़ो भाग काथे आ हिय जो करीब आया है बुराक ते चढ़ण मल पी ही रहा रोण लगा इन टाइम तो रोणी तो दावत रब जी सीधा वे हेड़ा जानी मलाई सवारी बुराक गिरो करने लगा जिब्राइल अर्ज़ कयो रोण जो मकाम काथे आहे रो त मर्तबो के मिलियो ई कोन्हे ता छोटा रो पाण फरमायो जिब्राइल ॻाल्हि ॿुध अल्लाह कुरान में फरमायो आ त क़यामत जे ॾींहुं जेके गुनहगार बदकार हूंदा उन्हनि खे डंडा हणी असां दोज़ख ॾे मोकिलींदासीं डंडा हणी दोज़ख दे कुरान सचो आहे हाणे इहा मुसीबत टरे आहे इहा मुसीबत तारी आहे मदीने जे पाण फरमायो मांखे उन्हनि जो ख़्यालु अची वियो आहे जहिड़ा आहिनि तहिड़ा आहिनि मुंहिंजा उम्मती हिन हाणे उन्हनि खे डंडा हणी दोज़ख ॾे वठी वेंदा मां त बुराक ते चढ़ां थो मांखे रतो एॾो शाम ॾिनो आहे मुंहिंजी उम्मत क़यामत में कीअं कंदी अल्लाह ताला वही मोकिलियो ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे उम्मत जा जेके नेकोकार हूंदा जेके सालिह हूंदा शरीयत ते हलण वारा हूंदा तुंहिंजे सुन्नत ते हलण वारा हूंदा तोसां मुहबत करण वारा हूंदा उन्हनि खे असां वॾे इज़त इकराम सां बुराकनि ते वेहारे बिश्क मोकिलींदासीं तुंहिंजी उम्मत जे बारे में तोखे दुख न ॾींदासीं पोया सवारी हली आ बाग़े आलम में बाबे बहारी चली सरवरे अंबिया की सवारी चली सवारी सुए ज़ाते बारी चली अब्र रहमत उठा आज की रात है सिर पे नूरानी चेहरे की क्या बात है जज्बे हुस्नो तलब हर कदम साथ है दाएं बाएं फरिश्तों की बारात है शाह दूल्हा बना आज की रात है नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत नारे मुर्शिद अदा बे तो वे थारी राती जन के मोहब्बत होंगी पक्का ये अहले सुन्नत वारनि जा बे कई मदीने जे साईं सां इन जी मदीने जे साईं सां मोहब्बत आहे पाण फरमायो जंहिंजी मोहब्बत मां आहे क़यामत जे ॾींहुं गॾु बि मां आहे मेराज जे नक्शे के साईं अहमद रज़ा साईं फरमाइनि था पिया कौन जाता है ये लफ्ज़ लगी कौन जाता है चेतो सुल्तान दुनिया वदी अब आप मदीने जो साईं दुनिया जो भी सुल्तान तो दीन जो भी सुल्तान हाणे जेका तोखे मां ॻाल्हि ॿुधाईंदुसि इंशाअल्लाह ताला सभु मोहबत वारा सुभाणे अल्लाह पोइ कंदा हाली तूं चुप कर ॿुध कन हेॾे हिकिड़े भेरे फरमायूं त मुंहिंजा 4 वज़ीर आहिनि ख्याल हेॾे आहे सभिनी जो ॼण पंहिंजी कचहरी हले थी त बाबा शाम जो मूंखे वरी हथ में फिराणो कमु आहे हिन लाउड वारे सां मां ॻाल्हायो ई न अहिड़ा मुंहिंजी ॻाल्हि सम्झे थो अलाए उर्दू है हमारी बात समझ रहा है हाँ सरकार ने फरमाया मेरे 4 वजीर हैं अरे भाई वजीर तो बादशाहों के होते हैं सरकार फरमायो मुंहिंजा 4 वजीर आहिनि असां बि पुछो कि भला कहिड़ा आहिनि पाण फरमायूं त दुनिया में हिन आसमान ते अब आसमान ते मदीने जे साईं जा वजीर आहिनि त माना साईं जी बादशाही आसमाननि ते बि आहे न इहो पोयों तुंहिंजो ख़्यालु नथो करे ॿार सां खेॾे थो वेठो हेॾो ख़्यालु करे कुझु करे हेॾे ॾिसे तव्हां उहो फ़क़ीर ॿ वज़ीर मथे ॿ हिते माना मथे बि सॼण जी बादशाही त हिते बि सॼण जी बादशाही हाणे वज़ीर ॿुधजांइ मदीने जे साईं जा
अगर में सुभान अल्लाह का तमा नाला खड़ा ठरण वाला ठरंदा पाण फरमाया दुनिया ते मुंहिंजा ब वज़ीर अबू बकर ऐं उमर फारूक हाणे मदीने जे साईं ॻाल्हि जालो पंहिंजी ॻाल्हि कॾहिं बि न हलाइजांइ हा इहे हेठि तॾहिं मदीने जे साईं जे वज़ीर जा पावर ॿुध असांजे वज़ीरनि जा बि पावर आहिनि हिकिड़े दफ़े ख़िलाफ़त जे टाइम में ज़लज़लो आयो ज़मीन थुॾे पई हीअं लकुर खणी ज़मीन ते हणी हज़रत उमर फारूक चयो मां तोते अब्दुल न कयो आहे छाजो थुॾे थी ज़मीन बि वई हाणे जेके गिला कनि था ज़मीन परे आहे हिकिड़े जबल खे था लोॾियो या कहिड़े न साले सौ बीहारे ॾेखारे ब वज़ीर मुंहिंजा ज़मीन ते ब वज़ीर मुंहिंजा आसमान ते महबूब तुंहिंजा आसमान ते कहिड़ा वज़ीर आहिनि पाण फरमायो हिकिड़ो जिब्राईल त ॿियो मीकाईल यानी हे भी मुंहिंजे सजण जो सूबो हिते बि पातशाही हो भी मुंहिंजे सजण जो सूबो मदीने जा साईं आसमान ते विया त पंहिंजी हुकूमत जा सूबा ॾिसण विया कौन जानता है साईं अहमद रज़ा फरमाईंदा हेड़े शान सां 70,000 बला केॾो 70,000 बला केॾो बुराक ते सवालिया छा त स्पीड आहे जिब्राईल दरबारा मीकाईल दरबारा हेड़े नूर सां वञनि पिया कौन जाता है कि सुल्तान दुनिया मदी किस तरफ अर्श पे ज़ात हक़ के कनी वो सुल्तान काॾे थो वञे हक़ दे अर्श पे लेने आया है कौन लेने आया है कि रूहुल अमीन क्या विसाले खुदा आज की रात है अब्र रहमत उठा आज की रात है अब शेर तो वॾो आहे मां हिते हिनखे रोकियां थो तव्हांजो ॿुधल आहे हाणे साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए हाणे अॻ में त ॾस त उन राति हाणे 27 जी राति हुई 27 जी राति अदा तॾहिं बिजलियूं हुयूं मदीने जे साईं तार ते खईं महबूब को वॾो को रोशनी जो को सामान खयो न 27 जी राति पोयूं रातियूं ऊंदहि बुरा कलंदो थो वञे हाणे मदीने जे साईं जो ॾिसण ॾिस पाण फरमाईंदा हिकिड़े हंधि वञासीं हिकिड़े हंधि गुज़रियासीं बुराक सां अञा ॾिसो त हिकिड़ी क़बर नज़र आई उहा क़बर मुबारक मूसा अलैहिस्सलाम जी आहे हीअं थो ॾिसूं त बीठो नमाज़ थो पढ़े अॻ में मूंखे त राति जो क़बर नज़र ईंदी क़बर नज़र न ईंदी त क़बर में अंदरि नज़र कान ईंदो माना मदीने जे साईं जो ॾिसण ॿियो आहे जेके ॼणनि था भित जे परियूं ख़बर नाहे इन्हनि वीचारनि खे इहा शान जी ख़बर नाहे हाणे नबी बि निमाज़ पढ़नि पंहिंजे मज़ार मुबारक में माने ज़िंदा आहिनि न हा ज़िंदा आहिनि त पोइ मदीने जो साईं हयात न आहे हा तॾहिं असां चवंदा हयात नबी आहे घणी बकवास करनि अरे जॾहिं मदीने जो साईं जो दरवाज़ हज़रत मूसा अलैहिस्सलाम क़बर में निमाज़ थो पढ़े निमाज़ तो तॾहिं पढ़बी जॾहिं बि ही निमाज़ थो पढ़े इहो ज़िंदा पढ़ंदो रूह खे कहिड़ो दौर पिया पोइ कहिड़ो दौर पिया नबी हयात आहिनि त नबियनि जो मुर्शिद त हयात करीम फरमाईंदा पिया उतो सिधा आयासीं घणियूं ॻाल्हियूं कयूं अथऊं पाण फरमायो जॾहिं मस्जिद अक्सा पहुतासीं बैतुल मुक़द्दस पहुतासीं त मलाइकनि इस्तक़बाल कया नबीअनि इस्तक़बाल कया हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते 1,24,000 नबी ऐं रसूल इस्तक़बाल में बीठा हुआ हाणे उते असांजे बुराक खे न ॿधो उते बीठासीं सरकार फरमाईंदा जीअं असां पहुतासीं त मलाइकनि असां सां सलाम कयो सलाम कयो पाण फरमायूं सलाम खे आम कर त रिज़्क़ में बरकत मिलंदी हथ जा सलाम न उहा बरकत मदीने वारे साईं जे सलाम में आहे चाबी हुन में आहे सलाम अलैकुम में हा हले में सरकार चाबी रखे
पाण मलाकन वाले सलाम जो अस्सलाम अलैकुम या अव्वल या आखिर या हाशिर पाण पंहिंजे उन महिल दरबान जिब्रील किया उन ॾिठो जिब्रील तो सही अवल तो के न करे तो चए जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अॻियां पोयां गॾु थींदा ज़मीन पधर पट थींदी दोज़ख हीअं ईंदी गर्मी खां साह पिया निकिरंदा रब बेपरवाह हूंदो कंहिंजी हलंदी कान नफ़्सी नफ़्सी थींदी नबी सॻोड़ा ॻोड़ा खोलींदा उन टाइम ते तूं पहिरियों महबूबा जेका शफ़ाअत कॾहिं उन करे अव्वल तूं आहे हाणे अहिड़े मैदान में को अव्वल थिए त ख़बर पए न हाँ इन मैदान में पावर थे ना उते अमल तू शफाअत कंदे तुझी कबूल पवंदी मलाइकत ने सलाम अलैकुम या अव्वल सुभान अल्लाह पाण फरमायो या आखिर में चवन था ते साईं कुर्बान हो जाए तू सभी नबियन खां पोइ आयो आहे अल्लाह तोखे आखिर में मोकिलियो आहे या आखिर या हाशिर पाण फरमायो छो चई साईं अव्वल अव्वल हशर जे मैदान में तुझो रोज़ो मुबारक खुलंदो तू ॿाहिरि निकिरंदे न पोइ भी गलगल करंदी तुझे कदमन ते निकरंदी पाण फरमायो ॿुधी छॾियो क़यामत जे ॾींहुं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे सॼी औलाद जो सरदार मां अव्वल अव्वल मुंहिंजो रोज़ो मुबारक खुलंदो मुंहिंजी बाज़ार मुबारक खुलंदी सॼी दुनिया ख़ामोश हूंदी तव्हांजे तरफ़ों अल्लाह सां गुफ़्तगू करण वारो मां हूंदुमि तव्हांजो ख़तीब मां हूंदुमि सभई मायूस हूंदा पोइ मुंहिंजी ख़ुशख़बरी हलंदी यार हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधाए अल्लाह फरमायो आहे त नेमतुनि ते मुंहिंजो शुक्रानो अदा कंदो कर मुंहिंजी नेमतुनि ते मुंहिंजो शुक्रानो अदा कर त वधाईंदो साईं नेमतूं हाणे मदीने जे साईं जहिड़ी नेमत ख़ुदा का बि ॾिनी आहे न हिकु रुपए में रहे और अब मदीने जे साईं जहिड़ी नेमत किथे आहे पोइ मदीने जे साईं जहिड़ी नेमत कान्हे त मिलाद कंदो कर न शुक्रानो आहे पीरी पगदार फरमांदा जनाब बैतुल मुक़द्दस ताबे त जिब्रील अलैहिस्सलाम आज़ाम दी बांग दी हाणे पेशमाम केर थे पाण फरमायो हज़रत आदम अलैहिस्सलाम सॼी औलाद जो अबू आहे या उहो थींदो या हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह उहो थींदो या हज़रत मूसा अलैहिस्सलाम शान वारो उहो थींदो जिब्रील अलैहिस्सलाम के जो महबूबन जे हथ मुबारक में तुंहिंजी चई अल्लाह जो हुकुम आहे सभिनी जो अॻवान पेशमाम थींदे त महबूब तूं थींदे अल्लाह हाणे फरमाइनि था पिया साईं अहमद रज़ा साईं यानी मदीने जे साईं खे जिब्रील जी ज़बान में साईं के नाल लिखो है असांखे ॿ टे लफ़्ज़ दुआ जा ॿुधायो हाणे साईं मां खे यार जेको मां एॾी जी तजुर्बा त साईं मां खे ॿुधायो जिब्रील जी ज़बान जिब्रील जो मतलब जो मदीने जे साईं खे अर्ज़ु कई हाणे असां वञूं आहे त असां त सरकार खे अर्ज़ु कयूं आहे त ग़ुलाम आहियूं साईं पेशवान थी जिब्रील थो चए अंबिया से अर्ज़ करूं ए मालिको अंबिया से अर्ज़ करूं ए मालिको साईं के छोड़ो जवाब क्या नबी है तुम्हारा हमारा नहीं जीअं साईं तव्हांजो मुर्शिद आहे इहा असांजो बि मुर्शिद आहे बहरहाल सुहिणा घणियूं ॻाल्हियूं आहिनि उते त ख़ुतबा थिया आहिनि नबीअनि जा हाणे एॾे असां कोन था हलूं पोइ जंहिं महिल सरकार उतां बि हलिया आहिनि हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध उतां उसरिया त बि बरकातूं नफ़िल पढ़ी हलिया हती ममाऊं वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि नफ़िल पढ़े पियो आया बैतुल मुक़द्दस त बि निमाज़ थी हाणे फरमायूं त वियासीं मथे 6 आसमान ते उते बि काबो ठहियो पियो आहे
बैतुल्लाह ठहियो पियो आहे उहो तुंहिंजो असांजो न आहे मलाइकनि जो आहे मलाइकनि अर्ज़ु कयो हे रब जा हबीब अॼु असांखे बि त निमाज़ अॼु असांखे बि निमाज़ पढ़ाए मलाइकनि जो बि इमाम मदीने जे साईं उते निमाज़ पढ़ाई आहे वरी उतां जॾहिं हलिया आहिनि पाण फरमायो सिदरतुल मुंतहा जी जाइ आई वॾो वण हुजे ॾेर जो सुभाणे अलाह तारीफ़ जो अर्श सां थी लॻे वरी उन जे मथां तजल्लियूं नूर जूं तजल्लियूं पर एॾियूं त तेज़ हूं जो जेका बि शइ वञे उन में जल्दी खाक थी वञे जिब्राइल नूरी आहे उते बीठो अर्ज़ कयईं मुंहिंजा साईं हे मुंहिंजी जाइ आहे हे मुंहिंजी जॻह आहे हे मुंहिंजो ठिकानो आहे मां हिते रहंदो आहियां हिन खां मथे वञी मां नथो सघां पर मां हलूं न मके खां हलिया आया आहियूं साईं मां मथे चढ़ां इहो नूर मां साड़े छॾे पाण फरमायूं जिब्राइल जे तुंहिंजी हथ हिते ख़तम थी वई त असांजी हथ वरी त शुरू थी वई आहे हाणे असां पंहिंजे रब जा महिमान बणिया था वञूं जेको हाजत अथई को कमु अथई का ख़्वाहिश अथई ॿुधाए त तुंहिंजी पूरी कयूं लॻंदा जिब्राइल ॿार सकिया पहिरियों अर्ज़ु कई त अॼु मुंहिंजे आस्थान मुबारक ते तूं नफ़िल पढ़ त इनखे बि बरकत मिले अब हिकिड़े फ़क़ीर जे घर में आहे जिन उनजो 50 जी ॻाल्हि थी जे अखियुनि जे साम्हूं कपिड़ा चीरजी वेंदा हुआ भाॼियूं हीअं रखियूं त हुन में किरपटी पइजी वञे अहिड़ा तंग थियासीं पोइ तॾहिं सुवारियूं न हूं पोइ साईं बादशाह खे अर्ज़ु कयो साईं जिननि तंग कयो आहे पाण फरमायो असांजो इलाही जलसो आहे ईंदासीं पोइ राति तोड़ टिकंदासीं जे सुम्हण खां पोइ आया उहो जलसो थी वियो आया मां साईं बादशाह जी खट पोइ उन कमरे में रखी जंहिंमें जिन के पाण घड़ी खनि आराम कयो वरी नफ़िल ते बीठा ओ सुबुह ते नफ़िल ते बीठा आज़ान आई नमाज़ थी पोइ मां अर्ज़ु कयो साईं हिन कमरे में जिन आहिनि पाण फरमायो अॼु खां तोखे कुझु न हे थी बरकत त पोइ अर्ज़ु कयईं त हिते निमाज़ पढ़ साईं इहा बरकत मिले बाक़ी ॿियो अर्ज़ु इहो आहे त रब खां मोकल वठी ॾे क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे उम्मत जा औलिया असहाब आल इहे मां पंहिंजे पर ते खणा या परनि ते खणी बिश्त पुॼाए बराबरान इस्लाम हाणे ॻाल्हियूं घणियूं मेराशी जो वाक़ियो वॾो आहे मेराज शरीफ़ माण्हू अल्लाह पाक मदीने जे साईं खे जेका गिफ्ट ॾिनी सा निमाज़ तोहफ़ो निमाज़ महबूब तुंहिंजो उम्मती निमाज़ पढ़े जंहिं महिल सजदे में वेंदो हिजाब परे मां हीअं ॻाल्हाए इहो तोहफ़ो खणी जॾहिं सरकार सुबुह जो पहुता त ॿुधी अॻोने आलम सगोरे ॿुधाई हुई त कड़ो लुॾे पियो अञा कड़े जो लुॾणु बंदि न थियो हो वज़ू वारो पाणी वहे पियो उनजो वहणु अञा पूरो न थियो हो बिस्तरे में निकिता त गरम हो गर्मी न वही हेॾो 18 साल गुज़री विया 18 साल हज़रत महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी बगदाद शरीफ़ में महबूब जो इहो किस्सो बयान फरमायो त मोती आया मथे 18 साल हेठि उहा घड़ी कड़ो डुबे पियो बिस्तरो गरम हो चवनि था त 80 हज़ार लिखता माण्हू हूंदा हुआ हिकिड़ो उन्हनि में ॼटो पोइ उन चयो त केॾा अल्लाह जा वली हिन केॾो नालो अथनि केॾियूं करामतूं पर कहिड़ी ॻाल्हि थो करे हुनखे पक ई न आई बड़बड़ कंदो जॾहिं मोटी वियो पंहिंजे घर लिखनि था उते ज़ाल खे चई मानी पचाए पैसे मां मुंहिंजी अचां मेट खणी हिकिड़ो वाहड़ो वहंदो उन ते वञी वियो कपिड़ा लाइ तुबी ॾेई ॿाहिरि निकिरे ॾिसे त सुभाणे अलाह न को उहो वाह न को उहो मुल्क न हे पाण मर्द औरत बि सुहिणी उहा बि झंग में हाणे झंग में बीठो आहे मगज़ माऊ थी वियो अकुल माऊ थी वियो कम न पिया कनि हवा छा थी वियो इन हैरत में हुयो उते झंग में हिकिड़ो माण्हू हुयो उहो माल चारे चारे जेॾो डिघो हो तेड़ा पेर पका थी विया
मजबूत उन जो है माई ॾिठी त वाछू खिलण लॻो चई बेशक मुंहिंजी अम्मा तूं सची आहे तो मूंखे दुआ कई त रब तोखे ॾाढी गुआर झंग में ॾींदो नूंदन को पकड़े घर वठे अची शादी कई से 7 साल पूरा उन ज़ाल ही 7 ॿार ॼणी हाणे हिन खां अगला मुल्क विसरी आहे घर विसरी आहे ज़ाल विसरी वई बच्चा विसरी आहे ओ इन परेशानी में आख़िरकार समझौतो करे वेठो हाणे 7 ॿारनि खां पोइ हिकिड़े ॾींहुं वाह ते कपिड़ा धोइण पियो वञे हाणे उते हीअं टुॿी ॾेई ॿाहिरि निकिरे ॾिसे सुभाणे अलाह पहिरीं जाइ ते बीठो आहियां 7 साल अब उन्हें जो दिमाग तो चरियो थींदो न एकदम कपड़ा पाते दबक घर आयो तो माई मानी कोई पता तेरे जे तो बयान में तो चुप करके का मासा किया तो खबर है उन्हीं में भगो बर्दाश्त शरीफ पाण वेठा मुल्कन से ॾिसी माफ़ी ॾेई पाण पता की वई 18 साल मथे कीअं थींदा आहिनि हेठि घड़ी कीअं थींदी आहे ईमान वारा पत कंदा सोना पाण जॾहिं सुबुह जो ॻाल्हि कयूं उहो टाइम ज़हन में रख तेज़ रफ़्तारी कान्हे तेज़ रफ़्तार सवारी कोन्हे अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे पाण फरमायूं मां बैतुल मुक़द्दस वियो हां आसमाननि खां मोटी आयो हां राति वियो हां राति ई मोटी आयो हां केतिरा त इस्लाम तो फिरी विया इम्तिहान बणिजी वियो हाँ करण जो रस्तो रुको न करण में ईमान पियो वञे मज़ा सोना तॾहिं मदीने जे साईं फरमायो त तंहिंजी मां सां एॾी मोहबत आहे बचनि खां वधीक दोस्तनि खां वधीक अबे अम्मा खां वधीक ईमान उनजो कामिल आहे हाणे इते ईमान बचाए थी मदीने जे साईं जी मोहबत हाणे हिननि चयो त घणो कुझु कयो अथसि हलो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे फेरायूं अबू जे तले जो तलो वठी अची हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे अॻु ॾिनई त तुंहिंजो जेको दोस्त आहे उहो चए थो राति मां 7 आसमान टपी वियो आहियां बैतुल मुक़द्दस में वियो आहियां राति ई मोटी आयो आहियां तोखे यकीन अचे थो कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त सच थो चए हा हिते इश्क खटियो न तरह असां अहले सुन्नत वारा ज़ोर ॾींदा आहियूं त मदीने जे साईं जी मोहबत क़ल्ब में पैदा कर पुट पोइ घुर पैसा पोइ घुर मामी पोइ घुर सभु शयूं पोइ घुर चई साॻ में पंहिंजे महबूब जी मोहबत अल्लाह ताला शरिया मोहबत अदा फरमाए जलसो भी कबूल फरमाए तव्हांजी हाज़िरी भी कबूल फरमाए सरकार जे सदके ऐं असांजूं तकलीफ़ूं भी दूर फरमाए हाणे साईं दर्ज कला जो दुआ फरमाए अब हे तेरे में निकले ही ना तो लाउड वाले क्या किया है या अल्लाह साईं असां जो वेहान साईं हज़रत हाफ़िज़ साईं मैं मंजूर अहमद साईं जो चवण कबूल फरमाए बेटी कबूल फरमाए नवाज़ सबरी वेही मोहब्बत सां मेराज नबी जा बयान ॿुधा सभु हदीसूं मुबारकूं ॿुधूं मुंहिंजा मौला तुंहिंजे फज़ल करम रहमत सां हिन जलसे खे कबूल फरमाए मुंहिंजा साईं जन बि हिन प्रोग्राम में तावन कयो आहे उन्हनि खे ख़ुशि रख सदा आबाद रख सबील मिठे पाणियुनि जी हलाइण वारा फ़क़ीर अब्दुल रज़ाक़